राज़ी वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुडू बैराज वटि पाणी में लाथ आई आहे। कोटी बैराज वटि हिकु हफ़्ते खां पोइ पाणी चोट ते हूंदो। राज़ी में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त पंजाब ते दरियाउनि में ॿोॾि अचण बाद सिंध हुकूमत तयारी शुरू करे छॾी हुई। मुराद अली शाह वधीक चयो आहे त सखर बैराज वटि पाणी में वॾो चाड़ आहे जेको अॼु घटिजी वेंदो। पाणी कोटली बैराज तरफ़ वधी रहियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त पीपी चेयरमैन वफ़ाक़ी हुकूमत खां ज़रई एमरजेंसी लॻाइण जो मुतालबो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾि मुतासिरनि जे लाइ आलमी इमदाद जी अपील कई वञे। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुडू बैराज वटि पाणी में लाथ आई आहे। कोटली बैराज वटि हिकु हफ़्ते खां पोइ पाणी चोट ते हूंदो। रांची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त पंजाब जे दरियाउनि में ॿोॾि अचण बाद सिंध हुकूमत तयारी शुरू करे छॾी हुई। मुराद अली शाह वधीक चयो आहे त सकर बैराज वटि पाणी में वॾो चाड़ आहे जेको अॼु घटिजी वेंदो। पाणी कोटली बैराज तरफ़ वधी रहियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पीपी चेयरमैन वफ़ाक़ी हुकूमत खां ज़रई एमरजेंसी लॻाइण जो मुतालबो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾि मुतासिरनि जे लाइ आलमी इमदाद जी अपील कई वञे।